पुराणे दौर में मिट्टी जा थांव इस्तेमालु कया वेंदा हुआ, जॾहिं त असांजे नबी पाक हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि मिट्टीअ जे थांवनि में मानी खाईंदा हुआ ऐं पाणी पीअंदा हुआ। वधीक ॾिसूं था राणीपुर खां न्यू मिराण न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद पंजलगाहो जी हिन रिपोर्ट में। पुराणे दौर में मिट्टी जा थांव इस्तेमालु कया वेंदा हुआ, जॾहिं असांजे नबी पाक हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि मिट्टीअ जे थांवनि में मानी खाईंदा ऐं पाणी पीअंदा हुआ। मिट्टीअ जा थांव ठाहिण लाइ कुंभर परे परे खां मिट्टी गॾु करे उन मिट्टीअ खे अटे वांगुरु मिक्स करे पोइ हथनि ऐं पेरनि वारे चकरीअ ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थांव ठाहींदा हुआ। उन्हनि थांवनि में पाणी वारा मटका, दिला, थाल, थालियूं, गिलास, चांहि वारा कप, लस्सीअ, खीर वारा मटका, बदना, भाॼीअ वारा थांव वग़ैरह तयारु कंदा हुआ। पोइ उन्हनि मिट्टीअ जे कचे थांवनि खे हिकु हंधि गॾु करे पोइ उन्हनि थांवनि खे बाहि जे बरण ते 2 खां 5 ॾींहंनि ताईं पचाए तयारु कंदा आहिनि। जॾहिं मिट्टीअ वारा थांव पची वेंदा आहिनि, पोइ वरी उन्हनि पकियल थांवनि खे मुख़्तलिफ़ गुलनि सां रंग करे सींगारियो वेंदो आहे। जॾहिं उहो मिट्टीअ वारा थांव सींगारजी तयारु थी वेंदा आहिनि त पोइ वरी बाज़ारनि जे दुकाननि ते सूंहं बणिजी वेंदा आहिनि। उहो मिट्टीअ वारा थांव अक्सर करे ग़रीब पोरियल तबिके वारा माण्हू ख़रीद कंदा आहिनि या वरी कोई अमीर माण्हू शौक़ु ख़ातिर बि ख़रीद कंदा आहिनि। मिट्टीअ जे थांवनि में मटके या दिले में पाणी गर्मियुनि में थधो रहंदो आहे ऐं मिट्टीअ वारे बर्तन में भाॼी सालन ठाहिण सां खाधण में लज़त हूंदी आहे। जॾहिं मिट्टी वारे थांवनि में खाइण पीअण बि सुनत ऐं सवाब बि आहे।